अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दुलाब रेटिंग के हिसाब से हिन टाइम कड़े नंबर ते अची चुको है। अज तक अपडेट्स दींदासीं दुलाब ड्रामे की ज़बरदस्त अपडेट। जी हाँ दोस्तों, दुलाब ड्रामो दोस्तों हिन टाइम सिंधी ड्रामन के फिल्मन के हवाले से यानी सिंधी सोशल मीडिया और शोबिस के हवाले से 1 नंबर ते अची चुको है। जी हाँ दोस्तों, तव्हांजी व्यूवरशिप वञी चेक कयो इन्हीं के दोस्तों कामयाबी या किथां मिली एतरो अचानक छो वायरल थो। दोस्तों इन्हीं के वायरल करण वाला जेका यूट्यूबर आन सोशल मीडिया ते जेका असां रिव्यू कंदा रहियासीं उन्हीं सां गॾोगॾु क्रेडिट सिर्फ़ सिंध टीवी वारनि खे नथो मिले, क्रेडिट खजू साहब के भी मिले तो, जिन सुठी डायरेक्शन में जो ड्रामे के तैयार कयो। राइटर तो पाँच कहानी लिखी लेकिन डायरेक्शन भी डायरेक्शन होंदी है। अदाकार के चूज़ करण अदाकारन के किरदार ॾियण इहो डायरेक्टर जे हथ में होंदो आहे त कहिड़े अदाकार के कहिड़ो किरदार ॾियां। खजू साहब जी मेहनत आहे ऐं असां जेका यूट्यूबर हिकिड़ो मां न जेका भी यूट्यूबर जिन पहिरियों खां वठी रिव्यू कंदा आयासीं ऐं दुलाब जी अपडेट ॾींदा आयासीं, अहिड़े हिसाब सां दुलाब ड्रामो चोट चढ़ी वियो। इन जा हज़ारे व्यूज़ आया, हालांकि हिन में एक फ़नी किरदार ना है पोइ भी ही चढ़ी वियो।